अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा अॼु मौसम भलो हुयो, बसि निकितासीं थोरो वॉक ते। सोचो त तव्हांखे ॾेखारींदा हलूं राति जो न्यूयॉर्क जो मंज़रु। विच में हेठि सिर्फ़ु हडसन रिवर आहे, हिन पासे खां न्यू जर्सी, होॾो न्यूयॉर्क, हिन पासे खां अरबपति, हुन पासे खां खरबपति। ॾाढो ख़ूबसूरत साईं नज़ारा। साईं माण्हू गेमिंग खेॾनि था राति जो। अॼु मौसम भलो आहे, एतिरो माना थधि न आहे, इन जे करे अदा निकितासीं। त सोचो तव्हांखे बि हिन नज़ारे में शामिलु कयूं। वॾी महिरबानी ज़ाकिर बलोच साहब, लख कुर्ब। मूसा ख़ान, वॾी महिरबानी। छोलियूं हलनि थियूं पयूं साईं, रेस्टोरेंट्स वग़ैरह बंदि थी विया आहिनि, हर शइ। वालेकुम सलाम जे अहमद हुनर साहब, वॾी महिरबानी। भाउ मुंहिंजा दोस्तो शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। वर्ल्ड ट्रेड टावर साईं, जेका नई बिल्डिंग ठाही अथऊं उहा हिन पासे खां आहे। वर्ल्ड ट्रेड टावर जी त तव्हांखे कहाणी ख़बर हूंदी, पर मौसम अहिड़ो लश आहे जो साईं बसि नौजवान खेॾनि था पिया फुटबॉल, सॉकर। माण्हू पाण में साईं दोस्ताना मैच, पर कुदरती रंग ॾिसो अदा, हे सीअ जे करे वण हैड्रा थी विया आहिनि। वाह, सुभान अल्लाह साईं। बाक़ी साईं तमाशाई बि जाम आहिनि फुटबॉल ॾिसण जे लाइ। रंग साईं साम्हूं साईं आहे वर्ल्ड ट्रेड न्यूयॉर्क जो साईं राति जो नज़ारो। मणकारी आहे एक्सरसाइज साईं। वाह जे माण्हू आहिनि जो न्यूयॉर्क जे साम्हूं फुटबॉल था खेॾनि पिया। लख कुर्बादा, महिरबानी तव्हांजूं मोहबतूं। मां आहियां हिन जर्सी वारे पासे ॾांहुं, जर्सी सिटी साम्हूं साईं आहे न्यूयॉर्क। विच में मशहूरु हडसन रिवर वहंदो आहे साईं, जेको कैनेडा को हली अमेरिका न्यूयॉर्क जे वञी समुंड में किरंदो आहे। ऐं साईं तव्हां ॾिसो, पाणी जो जेको सतह आहे पाणी जी, उहा वधीक मथे आहे शहर जे मुक़ाबले में। तॾहिं न्यूयॉर्क हमेशह साईं सैलाब ऐं ॿोॾि जो ख़तरो हूंदो ई हूंदो आहे। पाणी थोरो बि चढ़ियो काहे पवंदो आहे न्यूयॉर्क में। हे साईं न्यूयॉर्क जा नज़ारा। हे साम्हूं एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे मशहूरु अमेरिका जी, न्यूयॉर्क शहर जी। हे कुझु ॿियूं बिल्डिंगियूं आहिनि, ऑफिसिस, स्टॉक एक्सचेंज, न्यूयॉर्क बुल, टाइम स्क्वायर बि हिते ई आहे साईं। इंशाल्लाह जल्द मौक़ो मिलियो त तव्हांखे उहो बि ॾेखारींदासीं। साईं हे हाणे 2 ॾींहं अॻ में टाइम साईं कलाकु पोइते थी वियो आहे अमेरिका पूरी में। हिते मां वटि हिन वक़्तु न्यूयॉर्क में 10:30 थिया आहिनि, थियण वारा आहिनि। 10, 22, 23 थियो आहे, ऐं डेलिस में 9, 22, 23 थियो हूंदो। बाक़ी साईं हे वॾी महिरबानी अदा। हे आहिनि न्यूयॉर्क जा नज़ारा राति जो। हडसन रिवर साईं पूरी आबो ताब सां ॾिसो स्पीड में वहे थो पियो। बाक़ी फुटबॉल मैचिस हलनि था पिया, माण्हू काफ़ी सारा साईं वॉक बि करनि था। बाक़ी साईं हे बालम कुमार, वॾी महिरबानी। न्यूयॉर्क साईं हिन जी स्टेट बि आहे, शहर बि आहे। न्यूयॉर्क में इहो आहे त साईं
वध में वधि अरबपति रहंदा आहिनि, मिलेनियर रहंदा आहिनि, पैसो दुनिया जो पैसो हिते आहे साईं। हेॾो जर्सी विच में दरिया वहंदो आहे साईं। हेॾो न्यू जर्सी स्टेट आहे, होॾो न्यूयॉर्क। हे वर्ल्ड ट्रेड जिते साईं जहाज़ टकराया उन जॻह ते इहा हाणे नई बिल्डिंग ठही वई आहे। अदा मां पनो अकल जो आहियां, पर पोयनि 10 सालनि खां अमेरिका में रहंदो आहियां। वाह वाह, छा त नज़ारो आहे। पूरो साईं हेॾो वर्ल्ड ट्रेड ऐं हेॾो एम्पायर स्टेट, न्यूयॉर्क जूं बिल्डिंगियूं। बस दोस्तों, तव्हांजी महिरबानी आहे, तव्हांजी मोहबत आहे। काफ़ी दोस्त, वालेकुम सलाम साईं, लख कुर्ब प्रिंस दोस्त अली, माशाल्लाह साईं, वॾी महिरबानी। सियारो अची वियो आहे त साईं वण साए मां हेड्रा पूरा माण्हू साईं फुटबॉल ॾिसनि था, खेॾनि था। हेॾो दरिया वहे थो, हे साम्हूं न्यूयॉर्क जा रंग। ऐं साईं ॾिसो, हिते बि को भउ भोलो न आहे, हर को पंहिंजी दुनिया में मगन। केरु कंहिंखे नथो ॾिसे छा थो करे, न का ताड़म ताड़ी आहे, न छेड़खानी आहे। हर को पंहिंजे कम में मगन, पंहिंजी दुनिया में, न मोबाइलनि जी फुर लुट आहे। हे ॾिसो था, हेॾो हे ख़ूबसूरत नज़ारा न्यूयॉर्क जा। हे साईं वर्ल्ड ट्रेड टावर, अॻे 2 हुया, हाणे हिकु ई साईं उन जॻह ते वॾो करे ठाहियो अथऊं। बाक़ी हडसन रिवर वहे थो पियो, कैनेडा खां हली साईं अचे थो पियो, जेको अमेरिका में वञी समुंड में किरे थो। बाक़ी हे नज़ारा ॾिसो साईं, ये परी बि का न्यूयॉर्क साईं, बुल स्ट्रीट, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, टाइम स्क्वायर वग़ैरह हर शइ आहे ॾियां। बस साईं हले थो पियो साईं पूरो। बिल्कुलु साईं, पाकिस्तान में सुबुह हिते असां वटि 10:30 थिया आहिनि, राति आहे। राति साईं पूरी गुनागुन। हे साईं अपार्टमेंट हिते ग्रीन टी वग़ैरह हेठों, पर हाणे त बंदि थी वई हूंदी। पर हे पूरी दरिया सां वॉकिंग ट्रेल ठहियलु आहे साईं। घुमो फिरो, वॉक कयो, ऐं अहिड़ो ख़ूबसूरत नज़ारा। कोशिशि कयां कॾहिं शाम जो अचनि था, शाम जो ठाहूको नज़ारो हूंदो आहे। दरिया साईं स्पीड में वहे थो पियो, हितां जो पाणी वॾो पावरफुल हूंदो आहे। छोलियूं छिलकंदी आहिनि साईं। बस साईं ॾिसो, न्यूयॉर्क में साईं हे ॾिसो, माण्हू बेंचनि ते, काफ़ी दोस्त चवंदा आहिनि अमेरिका में बेंचनि ते बि सुता पिया हूंदा आहिनि साईं। पर हे वण साईं, वण जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे। सीउ जीअं जीअं वधे थो, हे साईं साए मां हेड्रे मां नारंगी वरी सुकी छणी वेंदो सफ़ा। हे जीअं वालेकुम सलाम सखर खां, वॾी महिरबानी भाउ मुंहिंजा। बाबर अली, अलहमदुल्ला ठीकु ठाक, दुआ आहे तव्हांजी अदा, मालिक अकरम आहिनि। बसि अदा, सीउ खां बचाव जे लाइ टोपी एंड जैकेट ज़रूरी आहे। इहे साईं अथव भाउ मुंहिंजा सीन। काफ़ी दोस्त चवंदा साईं न्यूयॉर्क हे तव्हांजे साम्हूं साईं न्यूयॉर्क खणी आया आहियूं। वॾी महिरबानी नसरुल्ला मरी साहब, लख कुर्ब भाउ।
ज़िंदगी साईं ज़िंदगानी इहा ई अथव। हे ॾिसो हेॾो हले थी पई फुटबॉल, पाण में खेॾनि था दोस्त। ऐं हेॾो साईं दरिया जे साम्हूं पार बस वर्ल्ड ट्रेड टावर। पूरो साईं नज़ारो। एहसान बलोच साहब वालेकुम सलाम। अल्हम्दुलिल्लाह भाउ ठीक ठाक दुआ आहे। बाक़ी साईं हेॾो हे हेलीकॉप्टर भी घुमन दादा, हेलीकॉप्टर भी टैक्सी। के माण्हू त हिते अहिड़ा रहंदा आहिनि जेके न्यू जर्सी खां न्यूयॉर्क वञण जे लाइ हेलीकॉप्टर यूज़ कंदा आहिनि, छो त न्यूयॉर्क में ट्रैफिक वॾो साईं गंभीर मसइलो आहे। बाक़ी साईं माण्हू घुमनि था पिया, फिरनि था, फोटोग्राफी हले थी। हे ॾिसो हेलीकॉप्टर बि साईं पूरो। साईं ट्रम्प टावर भी आहे साम्हूं आहे, जंहिंमें असांजो सदर साहब रहंदो हुयो। जॾहिं सदर भी हुयो तॾहिं बि हिते रहंदो हो। डायरेक्ट हेलीकॉप्टर ते ईंदो वेंदो। पूरो साईं हिननि हे ठाहियो आहे हितां डेक, तव्हां वञो फोटोग्राफी कयो, अहिड़ा नज़ारा ॾिसो। हे घर भी हेॾो आहिनि, ऑफिसिस भी आहिनि, अपार्टमेंट साईं। न्यूयॉर्क व्यू। ओयो हेलीकॉप्टर लहे वतो था, ओयो ठक वञी सिधो बिल्डिंग जे मथां। इहे साईं जंहिं वटि पैसो आहे उहे हमरा डायरेक्ट वञनि ई जहाज़नि ते था। उहे चवंदा असां ट्रैफिक में न फासंदासीं। बाक़ी हे साईं हेॾो वर्ल्ड ट्रेड, वाह हेॾो हाणे ॾिसो था, हे सॼे पासे खां जर्सी सिटी, हेॾो न्यूयॉर्क सिटी, विच में 2 मील जो साईं वायो दरिया जो हडसन रिवर। इन जे हेठां हिन शहर हिन खे तव्हांखे पुल नज़र नथी अचेव, छो हिन जे हेठां टनल्स आहिनि, दरिया जे हेठां साईं 2 मील जो वायो अथनि। आर यू डन साईं? बस इहे उस्ताद ड्यूटी ॾियनि था। आशिक़ पुट ताला हणिया आहिनि साईं, आशिक़ पुट ताला। आशिकी जे वचन महबूबान जो मुरादा साईं, पंहिंजी मुराद पूरी। है ॾिसो नाला ताला दिलियूं ठाहिनि। हे ॾिसो आशिकी पुट, दिलियूं बिलियूं ठहियल आहिनि साईं। महबूबा जो नालो, तारीख़, मास्टर ताला हणिया आहिनि। हिन त साईं पूरो डिज़ाइन ठारायो आहे। ॿुधो था, इहो अथव न्यूयॉर्क। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि हे ॾिसो राति जा नज़ारा साईं न्यूयॉर्क जा पूरा। पूरो साईं न्यूयॉर्क, हेॾो आहे जर्सी सिटी। त भाउ मुंहिंजा सीन 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 कमेंट्स भाउ मुंहिंजा जंहिं महिल अचनि था नज़र त ज़रूरु कमेंट्स बि पढ़ूं था प्यारा। बाक़ी नज़ारे जो मज़ो वठो न। बिल्कुलु साईं अमरीकी पूरी। दोस्तो शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। हिकिड़ो शेयर थी वञे त मज़ो अची वेंदो भाउ मुंहिंजा। हे ॾिसो हे साईं तव्हांजो न्यूयॉर्क, विच दरिया में बीठा आहियूं था डेक ते, जहां तव्हांखे पूरो नज़ारो करायूं था न्यूयॉर्क। पूरो साईं न्यूयॉर्क। साईं पंहिंजो पिरी प्यारनि जो हाणे ख़्यालु कजो। इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं। हिते वठूं था तव्हां खां इजाज़त। हेलीकॉप्टर हलनि था, लाइटियूं ॿरंदियूं पयूं साईं। हे ॾिसो असां बि हलूं था। वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो।
अल्लाह हाफ़िज़। अदा अल्लाह हाफ़िज़।